असां इहो नथा चऊं त सभु कुझु असांखे ॾेई छॾियो, पर जेको असांजो हक़ आहे उहो असांखे मिलणु खपे। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ठटे में ख़िताब। ठटे वेझो धाबे जी पंपिंग स्टेशन में हिकु नए मनसूबे जे इफ़्तिताह वारे मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदे चयो त धाबे जी पंपिंग स्टेशन तां अॻु में 400 मिलियन गैलन पाणी फ़राहम कयो वेंदो हो, पर हिन नए मनसूबे बाद 500 मिलियन गैलन पाणी रोज़ाने जे बुनियाद ते कराची खे फ़राहम कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कराची सां गॾोगॾु सिंध जे साहली पट्टी वारनि इलाइक़नि में पाणी जी खोट आहे ऐं उन खोट खे हल करण लाइ जल्द नयूं स्कीमूं ॾेई अवाम जी परेशानी ख़तमु कई वेंदी। हुन ॿुधायो त सिंध हुकूमत पाणी जे मामलनि खे तरजीही बुनियादनि ते हल करण लाइ कोशां आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे ख़िताब में वफ़ाक़ी हुकूमत मथां सख़्त तनक़ीद कंदे चयो त आउं गुज़िरियल हिकु साल खां इहो चई रहियो आहियां त हीअ कठपुतली हुकूमत डिलीवर नथी करे सघे ऐं अॼु तव्हां पाण ॾिसो पिया त मुल्क में अटे ऐं खंड जे बहिरान सां गॾोगॾु महांगाई अवाम जो जीअण झंझाल करे छॾियो आहे। हुन चयो त वफ़ाक़ी सरकार जे ग़लति पॉलिसियुनि सबबु पाकिस्तान ज़रई मुल्क हूंदे बि हुकूमत खे कणिक ॿियनि मुल्कनि खां ख़रीद करणी पइजी रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी IG सिंध जे तब्दीली वारे मामले ते बि वफ़ाक़ खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त पंजाब में IG तब्दील थींदा रहनि था, पर सिंध हुकूमत खे IG तब्दील करण जो इख़्तियार न आहे। हुन चयो त छा सिंध हुकूमत का कॉलोनी आहे जो हुनखे IG तब्दील करण जा इख़्तियार न आहिनि। उनखां अलावा बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान जे आइन मुताबिक़ जेको सूबो गैस पैदा करे थो पहिरियों हक़ उनजो आहे, पर सिंध गैस पैदा करण वारो सूबो हूंदे बि शदीद गैस जे बहिरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हुन चयो त असां इहो नथा चऊं त सभु कुझु असांखे ॾेई छॾियो, पर जेको असांजो हक़ आहे उहो असांखे मिलणु खपे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिंध हुकूमत साज़िशनि बावजूदि पंहिंजो कमु बहितर नमूने सां करे रही आहे ऐं ॿियनि सभिनी सूबनि जे भेट में सिंध में बहितर कम थी रहिया आहिनि। सिंध जो वॾो वज़ीर ॾींहुं राति महिनत करे रहियो आहे। हुन चयो त आउं सॼे सिंध जो दौरो करे माण्हुनि जा मसइला ॿुधंदुसि ऐं माण्हुनि जा मसइला हल न थियण में कंहिं बि क़िस्म जी का बि कोताही बर्दाश्त न कंदुसि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु दौरे ते सिंध जो वॾो वज़ीर सईद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, सईद गनी, मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया गॾु हुआ जिन पिणु ख़िताब कयो। हाजन सोलंकी, कावेश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, ठट्टो।